तहांखे मुल्ला न थामण तहांखे सानी ऐं शराबी धरतीअ जा हक़दार न्याणी चए तुंहिंजा कातिल क़ुरान खे गोलियूं हणण वारा मस्जिदनि खे शहीद करण वारा था बणनि। अॼु नबीअ जे वारिसनि खे तहां गार बणाए छॾिया। मुल्ला 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 बस मुल्लो आहे न ॿियो छा आहे? बस न मुल्लो आहे न ॿियो छा आहे? वो तो जज़ीरन खपाइण वारो, बेटन खपाइण वारो, वसीलन खपाइण वारो, कटरन जा पैसा खाइण वारो, नौकरियूं खपाइण वारो, अस्पतालूं खपाइण वारो, 60 लख ॿारनि खे तालीम खां महरूम करण वारो, क़ुरान खे गोलियूं हणण वारो, मस्जिद शहीद कराइण वारो, न्याणियुनि जी इज़्ज़तूं लुटण वारो, सॼी सिंध जी भींग करण वारो, तबे बाबू आ सरदार आ भोतारा रिलीअ ते तो विहारे। इहो जूते जी नोक ते रखण जे लाइक़ आ या रिलीअ ते विहारण जे लाइक़ आ? सलाम त ॿिन्ही हथनि सां तहां सिंधी क़ौम खे आहे। पिछाड़ी वारों में मुल्ला जरूर हाँ, मैं नौजवानों के हक़न जो सौदागर नहीं हाँ, मैं मुल्ला जरूर हाँ, मैं दीन ऐं धरतीअ जो चौकीदार हाँ। इंशाअल्लाह तहां साथ ॾियो त बि दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदुमि। तहां साथ न ॾियो अकेले सिर वेहणो पियो त दीन जे दुश्मननि सां विढ़ंदुमि, धरतीअ जे दुश्मननि सां फैसलो तहां खे करणो आहे। धरतीअ जे हक़दारनि सां गॾु बीहणो आहे या धरतीअ